दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद। मां आहियां तव्हांजो पंहिंजो सिंगर सदाकत अली विस्तड़ो। जीअं त मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त मुंहिंजो पहिरियों ई एल्बम कंहिं सिंध जे नाले वारी मशहूरु कंपनी मां अचे ऐं अलाह ताला उहा मुंहिंजी ख़्वाहिश पूरी कई आहे। ऐं मुंहिंजो पहिरियों ई एल्बम सिंध जे तमामु वॾी कंपनी मशहूरु कंपनी मुस्कान एंटरप्राइज़ मां अची रहियो आहे, जंहिंजी चीफ सिलेक्शन कई आहे सैयद सागर शाह, रोशन अली मंगी, महर ट्रिबाई, सियाल हयात, जबार अली अब्बासी, हाशिम चांडियो। ऐं मां बेहद शुक्रगुज़ार आहियां इन मुस्कान एंटरप्राइज़ जी कंपनी जे मालिक मोहतरम जनाब हाकिम अली चन्ना ऐं बाबर अली चन्ना जो, जिन मुंहिंजे आस्थाने ते अची मूंखे मान बख़्शियो ऐं मूंखे हेॾो वॾो प्लेटफॉर्म मुहैया कयो त मां पंहिंजा जेके गीत आहिनि पंहिंजी सिंधी मारवड़नि जे आॾो पेश करे सघां। दोस्तो मां तव्हांखे पंहिंजे एल्बम जो हिकु ख़ूबसूरत कलाम ॿुधाए रहियो आहियां। वार आला जे गुलनि ते तूं सवारे विझंदे, वार आला जे गुलनि ते तूं सवारे विझंदे, कई महमीर ख़ुदा ॼाणे तमारे विझंदे, वार आला जे गुलनि ते तूं सवारे विझंदे, मुर्की मिलंदे त हयातीअ में इज़ाफ़ो ईंदो, मुर्की मिलंदे त हयातीअ में इज़ाफ़ो ईंदो, मौत नाज़ुम ॾे अगरि आयो त टारे विझंदे, वार आला जे गुलनि ते तूं सवारे विझंदे, वार आला जे गुलनि